बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां मुसलमान आहियूं, पंहिंजे ॻोठ में धंधो कंदा आहियूं। हाणे हिननि फ़ोन ते धमकी ॾिनी मूंखे, मुंहिंजे पुट खे, चवंदा त व्याज जे बारे में। मुसलमान व्याज ॾियण बि हराम, वठण बि हराम। असांजे ॻोठ जा बसां मुगेरी बिरादरी जा फतहद्दीन मुगेरी, उन जो भाटियो आहे अब्दुर्रहमान, ऐं जेको कफील मुगेरी, रमज़ान खान मुगेरी जेको भागेलो उन में, उहे हाणे धमकी था ॾियनि मूंखे त इहे व्याज जा पैसा आहे। छाहे त पाण व्याज ॾेती लेती करण बि गुनाह आहे, हो मौलवी बि सॾाइनि था, हाफ़िज़ बि सॾाइनि था। इन जो मसइलो थियो पंहिंजो ॾेती ॾेती पखे में कंहिं व्याजनि सां जेको इन घर में घिरी पिया त FIR ॿ कढी वञे, जंहिंजे करे हाफ़िज़ जे माट वेही रही पैसा ॾे धंधनि खे। जा मूं वटि हुनजो बैंक बैलेंस 10-15 लख बि हूंदो, त मां ईअं ॾींदुमि त ॿाहिरि जेका आहिनि मूंखे पैसा न ॾींदा, इहो 3 ॾींहंनि में या महीने में गोखारे में ज़मीन जो सौदो थिए थो, मां त पोइ वापसि करे हो बि इहे त धमकी ॾींदा। छोकिरनि जो आवाज़ मुंहिंजे नंढड़े पुट खे धमकी था ॾियनि त मारींदा तो असां वीडियो थियल आहे। मूंखे फ़ोन ते जुदा था ॻाल्हाइनि, घटि था ॿुधनि, व्याज ॿुधा व्याज। मां वरी चवां थो ॾियण बि वठण बि हराम, मोली या पुटनि ते हाणे पैसे करे फिरियो थो वञे। पैसा कोन्हनि खे मां चयोमांसि कंहिं बि बिरादरी वटि हल, तुंहिंजो कहिड़ो बि मुंगेरी हुजे फ़ैसिलो करे, नथा लॻनि मूंखे न ॾे। एसो शो पखे खे असां रशीद वगण खे चयोसीं कंहिं वटि बि फ़ैसिलो कराइनि, फ़ैसिलो करे न मूंखे धमकी था ॾियनि ऐं गार कंदा ॾियनि गंदी। वसारनि खे SP साहिब खे कंबर छॾा कोट वारे खे मूंखे तरफ़ ॾिनो, मां पुलिस जी टिकट हूंदी उहा बि बदिली कराए।